हिकड़ी तव्हां खे ॻाल्हि ॿुधायां त सरेआम मीडिया ते धाड़ेल पेश थिया आहिनि, का लिकल ॻाल्हि न आहे ऐं एकतर अंग आहे ऐं सभु हिकु कानूनी घुर्जूं हूंदियूं आहिनि कोर्ट में पेश करण जे लाइ। उन्हनि खे ज़रूरी सभु भाॻियला हुआ ऐं मुख़्तलिफ़ कोर्टुनि में केस आहिनि उन्हनि जा ऐं सभु पेश थींदा। इन जे अलावा मां तव्हांखे ॿुधायां थो त ॿिया अञा धाड़ेल पेश थियण लाइ तयारु वेठा आहिनि। उन्हनि खे असां पेश कराईंदासीं कोर्टुनि में उहो वञी पंहिंजा केस ॻाईंदा, पंहिंजा वकील वञी कनि। गवर्नमेंट एतिरो कंदी त पोइ उन्हनि जी फैमिलीज़ खे को नुक़सानु न पहुचे। घोटकी जा क्रिमिनल्स कुझु त सरेंडर करण वारा आहिनि, ॻाल्हियूं काफ़ी थियल आहिनि, हिननि जो वेट पिया कनि। क्रिमिनल्स खे इहो ख़तरो हो त को एक्स्ट्रा जुडिशल किलिंग न थिए, उन जे करे ही हिकिड़ी मूंखे अचिणो पियो हिते सेरेमनी कई आहे। बाक़ी रही ॻाल्हि त हिते सिंध में असां कंहिंखे बि पंहिंजी आजारादारी करणु न ॾींदासूं। सिंध गवर्नमेंट जो अज़म आहे इहो ऐं असांजो हिकिड़ी वाज़ह पॉलिसी आहे त क्रिमिनल्स खे ख़तमु करिणो आहे। का ॿी राय आहे ई कोन, या त कोर्ट ऑफ लॉ में पेश थियनि, पंहिंजा केस ॻाइनि, न त उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन जेको हले पियो। मां सखर में मीटिंग कई आहे ऐं हिते असां जेको आहे फोर्स प्रिपेयर कयूं पिया। सखर में बागड़जी में बि इशूज़ आहिनि ऐं हिते रावती जे कच्चे में जेके इशूज़ आहिनि, या घोटकी कश्मीर जे बॉर्डर जे जेको दरिया वारो पासो आहे जंहिंमें जागीराणी सुंदराणी वग़ैरह गैंग्स आहिनि, उन्हनि ते पोइ ऑपरेशन थींदो ऐं ऑपरेशन में पोइ असां कंहिंजी बि न ॿुधंदासीं। ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त कबीलाई झेड़नि जे लाइ बि पॉलिसी में असां विधो आहे त असां उतां जे जेके नेक मर्द आहिनि, सरदार आहिनि या उन्हनि जा चङा आहिनि, उन्हनि खे असां इहो अपॉर्चुनिटी ॾियूं पिया त हू पंहिंजी कम्यूनिटीज़ में फ़ैसिला कराइनि। ऐं पुलिस बि मदद करे पई, रेंजर्स बि उन्हनि जे लाइ मदद करण लाइ तयारु आहे ऐं इंशाअल्लाह अल्लाह कंदो त कुझु उन्हनि कबीलाई झेड़नि जे करे जेके मामलात आहिनि उहे हल थींदा। बाक़ी रही जेके स्टेट जा क्रिमिनल्स आहिनि उन जे ख़िलाफ़ वाज़ह पॉलिसी आहे। सरदार साहिबनि जी जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे, ॾिसो ॻाल्हि ॿुधो, कंहिं इंडिविजुअल खे मां अनलेस के को मां उन ते फिक्स कयां लाइबिलिटी, मां कंहिंजी ॻाल्हि नथो करे सघां। ज़िम्मेवार आहियां, सिंध गवर्नमेंट जो होम मिनिस्टर आहियां मां कंहिं छो त सरदार हू शर कम्यूनिटी खे रिप्रेज़ेंट थो करे पियो। हिते महर सरदार महर कम्यूनिटी खे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। कंहिंजे सेंटिमेंट सां मां कम्यूनिटीज़ जे चङा बि हूंदा आहिनि, कम्यूनिटीज़ में ख़राब बि हूंदा आहिनि। ऐं हिते बि तव्हां ॾिठो हूंदो अॼु वकील साहिब आहिनि, सभई मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ आहिनि। त ॻाल्हि इहा आहे इज़तदार खे इज़त ॾिबी, जे को न मुड़ंदो त उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई। सखर जो जानवर नसरुल्लाह गडानी समेत सिंध में आख़िरकार सहाफ़ियुनि खे छो टारगेट बणायो पियो? सहाफ़ी त माशरे जो हिसो आहिनि ऐं मूंखे अफ़सोस आहे, मूंखे इहो अफ़सोस आहे त सहाफ़ी जेको अहम ज़िम्मेवारी निभाइनि था उन्हनि सां अहिड़ी क़िस्म जी का कार्रवाई थी थिए। कोशिशि इहा ई असांजी हूंदी आहे त असां उनखे जेको बि जवाबदार आहे उनखे अरेस्ट बि कयूं ऐं केस बि सॉल्व कयूं ऐं उनखे कोर्ट ऑफ लॉ में बि वठी वञूं। ऐं हिते बि जेके इशूज़ आहिनि मूंखां वधीक तव्हां उनखां चङी तरह वाक़ुफ़ु आहे। सर, पुलिस जे निज़ाम खे केतिरे हद ताईं तव्हां एज़ ए होम मिनिस्टर बहितर बणाइण जी कोशिशि कई आहे? छाकाणि त पुलिस ऐं क्रिमिनल्स ते आमतौर इल्ज़ाम लॻंदा रहंदा आहिनि त उन्हनि जी इन्वॉल्वमेंट जे करे लॉ एंड ऑर्डर मेंटेन नथो थिए। तव्हां बतौर घरू वज़ीर छा नई तब्दीली आंदी आहे? तव्हां ॾिसो, तव्हांखे घोटकी में अमन नज़र नथो अचे पियो, त इहा ई त तब्दीली आहे। पंहिंजो पंजाब बॉर्डर खां पोइ कानवाई शुरू थी वञे, पंजाब बॉर्डर खां हेॾे कानवाई तव्हांखे नज़र अचे पई। त इहा ई पुलिस अञा बहितरी जी ज़रूरत आहे, तमामु घणी बहितरी जी ज़रूरत आहे ऐं इंशाअल्लाह तव्हांखे अॻे नियर फ्यूचर में बहितरी वधीक नज़र ईंदी।